नज़र अचे पई असांखे हींअर अची तव्हां पाणी वग़ैरह ॾिनो आहे, छा हिननि खे हुते थाणे ते कुझु छा का शइ न ॾिनी वई आहे? राति 11 बजे खां वठी न उन्हनि खे पाणी ॾिनो वियो आहे न उन्हनि खे मानी ॾिनी वई आहे। उल्टो उन्हनि ते तशदुद कयो वियो आहे। जॾहिं तूं अधे खाली हुया ऐं हू धरणे मां पुरअमन तरीक़े सां वापसि वञी रहिया हुया, जिन खे रस्ते तां बसनि में लाइ गिरफ़्तार कयो वियो आहे। जॾहिं तॾहिं जेका लाड़काणे वारो पोस्टर रोकियो वियो आहे उन में 15 खां 16 लेडीज़ बि मौजूदु हुयूं ऐं मर्द बि मौजूदु हुया। उन्हनि लेडीज़ खे बि 5 खां 6 कलाक गैर कानूनी तरीक़े सां थाणे ते रखियो वियो आहे। उन्हनि सां बदतमीज़ी कई वई आहे, गैर इख़लाक़ी रवैयो उन्हनि सां रखियो वियो आहे। ऐं ख़ुदि राति 1 बजे खां 3 बजे ताईं गॾा थाणे ते मौजूदु हुयसि, जिथे SSP बि पाण मौजूदु हुयो, जिथे DSP बि पाण मौजूदु हुयो, जिथे SSP बि मौजूदु SHO बि मौजूदु हुयो, जेको पंहिंजी बगल बांह ॾेखारे रहियो हुयो त मुंहिंजी बांह सॼी वई आहे ऐं उन ई भगल बांह सां हू मानी बि खाई रहियो हुयो। त तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त भगल मानीअ सां मानी खाइण पॉसिबल आहे। सो हिकिड़े क़िस्म जो ड्रामो रचायो वियो आहे। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त 4x6 जो हिकिड़ो नंढड़ो कमिरो, हेॾी गर्मी जी मौसम में इन्हनि 30 40 माण्हू हिकिड़े कमरे में वेहारिया, जिथे चुरी पुरी बि कोन पिया सघनि। सो तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था कि दहशतगर्दनि वारो रवैयो सिंध जे मासूम नौजवाननि सां रखियो वियो आहे, जंहिंजी मज़म्मत जेतिरी कजे उहा घटि आहे। असां सिंध गवर्नमेंट खे वान था कयूं त जल्द अज जल्द ही कूड़ियूं FIR ख़तमु कयूं वञनि। ॿी सूरत में सिंध गवर्नमेंट ऐं सिंध पुलिस जे लाइ ॾाढो ख़राबु साबित थींदो। इन जी जेतिरी मज़म्मत कजे उहा घटि आहे ऐं आउं सम्झां थी त ही न सिर्फ़ पंहिंजी सिंध गवर्नमेंट जे लाइ बल्कि पूरी पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट जे लाइ, कानूनी लागू कंदड़ इदारनि जे लाइ हिकिड़ो शर्म जो अमल आहे त तव्हांजे आइन में हर माण्हूअ खे पंहिंजो ॻाल्हि रखण जो हक़ आहे। तव्हांजे ई ठहियल आइन में हर माण्हूअ खे पुरअमन प्रोटेस्ट करण जी इजाज़त आहे। उन ते तव्हां हेॾो विछाणे तरीक़े सां जेको आहे सो इन धरणे खे नाकाम करण जी कोशिशि कई आहे। ऐं हैरत थी अचे त उहे माण्हू जिन बल्दिया में 500 माण्हुनि खे ज़िंदा साड़े छॾियो, उहे माण्हू जिन रोडनि ते वकील मारे छॾिया, उहे माण्हू जिन बोरियुनि में बंदि थियल लाश ॾिना, उहे अॼु सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस पिया कनि, उहे अॼु सिंधियुनि माण्हुनि खे दहशतगर्द साबित करण पिया अचनि। आउं चवां थी त उन्हनि खे शर्म अचणु घुरिजे ऐं आउं हिन मीडिया जे तसलसल सां उन्हनि खे बि वान करणु चाहियां थी त अञा बि वक़्तु आहे, या मुहाजिर वारी हरामपाई छॾे करे अगरि सिंध में रहणु चाहियो था त तव्हांखे सिंधी थियणो पवंदो। अगरि तव्हां सिंधी थियो था त असांजा ॿाहिरि आहियो, न त तव्हां जहिड़नि खे असां अॻ में बि धूड़ चटाई आहे ऐं हाणे बि धूड़ चटाइण ॼाणियूं था। ऐं इहो त ॿाहिरि बि सम्झी सघे थो त जॾहिं अञा इन्वेस्टिगेशन ई न थी आहे त इन्हनि चाचे वारनि खे कंहिं ॿुधायो त हिन केमिकल सां बाहि लॻी आहे, जेको हू खणी करे मीडिया ते ॿुधाइनि था। सो असां हिन सॼे जेको बि वाक़ियो थियो आहे हुनजी मज़म्मत करियूं था ऐं इहो बि ॿुधाइणु चाहियूं था त असां ट्रिगर न आहियूं। तव्हां ॾिठो हूंदो उहे जेके 2 ॾींहं खां बुख ते हुया, उहे जिन ते टार्चर कयो विया, उन्हनि जा जज़्बा अॼु बि मज़बूत आहिनि, उहे अॼु बि पुरअमन आहिनि ऐं उहे अॼु बि पुरएतमाद ऐं जेको आहे सो इन शइ ते यकीन रखनि था त असां मुतहद आहियूं। ऐं जॾहिं बि सिंध जी ॻाल्हि ईंदी त सभु सिंधी मुतहद आहियूं, चाहे पोइ उहो कहिड़ी बि पार्टी जे सां तालुक़ु रखंदो हुजे, चाहे उहे कहिड़े बि झंडे जे हेठां बीठो हुजे, पर जॾहिं सिंध जी ॻाल्हि अचे थी त सिंधी मुतहद आहिनि। ऐं हाणे ड्रिजो उन ॾींहं खां जॾहिं असां तव्हांजी गिचीअ ते पहुचंदासीं। कुरैशी ते टार्चर करे जेको इहो छा तहरीक खे कमज़ोर करण या जेके माण्हुनि खे डिॼण ख़ौफ़ हिरास करण? ॾिसो, इहो इन्हनि जो शुरूअ खां वठी हिकिड़ो पुराणो तरीक़ेकार रहियो आहे। 2 ॾींहं खां पोइ अगरि तव्हांखे गिरफ़्तारी ज़ाहिर करणी त तव्हां उन ॾींहुं बि करे सघो था। त इहो त सौ सिधो हिकिड़ो अमल आहे त उन्हनि खे मेंटली ऐं जिस्मानी टार्चर सिर्फ़ु इन जे करे ॾिनो वेंदो आहे ताकी उन्हनि में ख़ौफ़ पैदा करे सघिजे, उन्हनि खे उन्हनि जे मक़सद तां हटाए सघिजे। पर आउं सम्झां थी त तव्हां उहो वक़्तु गुज़ारे आहियो जॾहिं तव्हां असांखे बोरियुनि में बंदि थियल लाश ॾींदा वई, असांखे ख़बर बि न पवंदी। हिन वक़्तु जदीद दौरु आहे, जदीद टेक्नोलॉजी जो दौरु आहे। हिते अगरि का मख बि मरे थी त सॼी दुनिया ताईं ख़बर पहुची थी वञे। सो हाणे तव्हांजा इहे पुराणा तरीक़ेकार न हलंदा ऐं अगरि तव्हां इहो तरीक़ो जारी रखियो त इहो तव्हांजे लाइ ॾाढो ख़तरनाक साबित थींदो। महिरबानी।